MNN TV News। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, माया मोना तवानी सीराया MNN TV। नाज़रीन, अवामी नुमाइंदनि जे हुअण बावजूद तालके कस्बा जा केतिरा ई रोड रस्ता अॼु बि ज़बून बणियल आहिनि ऐं ड्रेनेज बि नाकारा थियल आहे, जंहिंमें मारवी टाउन खां भिटई टाउन वारे मेन रोड पिणु हिकु डिघे अरसे खां खंडड़ बणियल हो, जंहिंखे हाणे CC ब्लॉक बणायो पियो वञे। 60 लखनि जे लाॻत सां ठहंदड़ CC ब्लॉक रोड लाइ नाकारा मटीरियल इस्तेमालु करण ऐं रोड खे ब्लेड हणी छिले न ठाहिण ते भिटाई टाउन ऐं भरपासे इलाइक़े जे वासियुनि एहतजाज करे कमु रोकराए छॾियो आहे। उन बाबति वधीक तफ़सील ॾिसूं था मोहम्मद अली रिंद जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन, हिन वक़्तु आऊं भिटाई टाउन चौक मेन रोड ते बीठल आहियां, जेको रोड कासिमाबाद के जामशोरे के कनेक्ट करे तो। हिन रोड जी तव्हांखे सूरत हाल असांजी कैमरा जी अखि ॾेखारींदी। ही गुज़िरियल 8 सालनि खां पोइ ठहियो आहे। 8 साल पहिरीं ही कारपेट रोड हुयो, उन खां पोइ लॻभॻि 3 साल पहिरीं हिन खे CC रोड कयो वियो। CC रोड थियण खां पोइ ही हाणे वरी हिकु भेरो रोड ठहे पियो थो। पीपल्स पार्टी जो ई दौर आहे, पीपल्स पार्टी जी हुकूमत आहे, पीपल्स पार्टी जा ही नुमाइंदा आहिनि, पर हिन रोड ठाहिण जो तुक सम्झ में न आयो आहे। नाज़रीन, भिटाई टाउन जा जेके मजमूई घर आहिनि उहे रोड जी सतह खां काफ़ी हेठि थी विया आहिनि, छो त बार बार रोड जेके गुज़िरियल टाइमनि में ठहंदा रहिया आहिनि, इन करे घर हेठि थी विया आहिनि, रोड मथे थी विया आहिनि। हिन भेरे बि हितां जो ठेकेदार जेको आहे उहो पंहिंजो फ़क़ति कमु मोकिलाइण जे करे, फ़क़ति पंहिंजा पैसो ठाहिण जे करे, फ़क़ति पंहिंजी जान छॾाइण जे करे ईअं करे पियो त रोड जे मथां रोड पियो ठाराए। हुअणु ईअं खपे थो। हिननि इलाइक़े वासियुनि जो बि डिमांड इहा ई आहे, घुर इहा ई आहे। हिननि एतिराज़नि कमु रोकरायो आहे। हिन जो चवणु आहे त रोड खे कटर सां छिले उन खां पोइ रोड विधो वञे, अदरवाइज़ असांजे घरनि जो बेड़ो ॿुॾी वेंदो। अचो त हितां कुझु दोस्तनि सां ॻाल्हायूं था, पुछूं था हिननि एतिराज़नि कमु छो बंदि करायो आहे। तव्हां ॿुधाईंदो हीअ रोड जो कमु कॾहिं खां शुरू थियो आहे ऐं तव्हां हिन वक़्तु कमु छो रुकियो पियो आहे? साईं, कमु तक़रीबन हफ़्तो खनि पहिरीं शुरू थियो आहे ऐं अधिकारियुनि लाइ असां 2-3 जॻह पैगाम मोकिलियो हुई त भाईजान महिरबानी करे हिन रोड खे तव्हां थोरो खोटराए करे हेठि करे पोइ ठाहियो, छो जो असांजा घर इलाही हेठि थी विया आहिनि बार रोड ठहण सां। ऐं बरसातियुनि में असांजे घरनि में 2-2, 3-3 फुट पाणी बीहो रहे, रोड मथे हुजण जे करे पाणी जो निकाल कोन थी सघे। त इन करे असां एहतिजाजनि तौरु अधिकारियुनि खां चयोसीं बाबा महिरबानी करे कमु बंदि करायो, पहिरीं हिन खे तव्हां खोटराए करे पोइ तव्हां रोड ठाहियो। जेतिरो तव्हां रोड ठाहियो था, मिसाल तव्हां 1.5 फुट ठाहियो था त घटि में घटि फुट खनि तव्हां खोटाई करायो। मूंखे लॻे थो जेको इंजीनियर हो उहो अणपढ़ियल हो, जंहिं सर्वे सही तरह न कई आहे। अगरि सर्वे करे त हुनखे खोटाई लाज़मी कराया। कम जे हवाले सां इहो चवंदासीं, इहो साॻियो ई ठेकेदार आहे जेको होंडा पैलेस खां कमु कंदो थो अचे। इन लाइन में कुझु धुरियूं ताक़त वारियूं आहिनि, जिन हिन खे चयो त बाबा हाणे खोटाए करे रोड ठाहे, त उते हिन खोटाई कराए करे रोड ठाहियो आहे। जीअं ई हिन पासे लड़ियो आहे त हिन पासे असांजा करोड़नि जा घर आहिनि जेके माना सफ़ा अॻे ई हेठि आहिनि ज़मीन जे अंदरि। वरी हिननि जे मथां 1.5 फुट जो रोड ठाहे करे जेको बि पाणी आहे सॼो असांजे घर में अंदरि ईंदो। असां हिन खे रिक्वेस्ट कई, दादा पंहिंजो जेको सो तूं हिन रोड खे खोटे ठाहे। हालांकि हीअ रोड ऑलरेडी इलाही फर्निश थियल आहे, हिते रोड ठाहिण जी ज़रूरत ई कोन्हे, पर ठेकेदार पंहिंजा पैसा सिधा करण लाइ ऐं जेको सो पंहिंजे हिन इदारे जंहिं हिन खे ठेको ॾिनो आहे उन्हनि खे ख़ुशि करण लाइ बसि जुगाड़ी कमु करे सिरूं बि जेको सो आहिनि 3rd क्लास मटीरियल वारियूं सिरूं हणी करे हिन किसे खे ख़तमु थो करे त पंहिंजा पैसा कढी हलियो वेंदो। सुभाणे घर ॿुॾंदा असांजा। असांखे एतिराज़ आहे, पाड़े वारनि खे एतिराज़ आहे, जेकॾहिं तूं होंडा पैलेस वारे पासे खोटाई करे ठाहे सघीं थो त हिन पासे बि खोटाई करे ठाहे सघीं थो। हिन पासे आम आवाम आहे, हुन पासे ताक़तवर माण्हू आहे, त तो हुते खोटाई करे ठहिरायो। पर हिन पासे जेकॾहिं ग़रीब मिसकिन माण्हू आहिनि त इन जो मतिलबु आहे तूं बदमाशी करे सॼो रोड जेको सो तूं असांजा 2 फुट मथे करे घर ॿोड़े हलियो वेंदे। सुभाणे तलका कासिमाबाद में ही भिटाई टाउन 2 नंबर ते पोश इलाइक़ो आहे, करोड़नि जा घर आहिनि। हिन रोड खां अलावा हिते ड्रेनेज जो सिस्टम कीअं आहे? साईं, ड्रेनेज जो सिस्टम इंतिहाई बेकार आहे। ड्रेनेज तव्हां ॾिसो था त हीउ पंहिंजो जेको सो अॼु खां 4 साल पहिरीं ठेको मंज़ूरु थियो, जेको हीउ ड्रेनेज पियो इहो अॼु ताईं उते जुड़ियो ई कोन्हे ऐं इहो ठेकेदार अध में कमु छॾे हलियो वियो ऐं उन जी का बि तदारुक न आहे। जॾहिं हिते मींहं पवनि था, पाणी पवे थो त पंहिंजो जेको हिते 3-3 फुट पाणी घरनि में बीह थो रहे ऐं इन जो को निकाल ई कोन्हे। असीं पाड़े वारा पंहिंजी मदद पाण पैसा जमा करे फोड़ी करे मोटरूं हणाए हितां पाणी कढूं था। वरी असांजे मथां अज़ाब इहो नाज़िल कयो अथनि त हीउ जेको सो CC ब्लॉकनि वारो रोड ठाहे करे ऑलरेडी असांजो रोड भलो लॻो पियो आहे। साईं, असीं बिल्कुलु मुतफ़िक़ न आहियूं न हिन शइ मां। असां सां जेकॾहिं हीउ ज़ुल्म थिए थो, तालके नाज़िम खे सोचणु खपे, हिते जे MP खे काउंसलरनि खे सोचणु खपे। उहे हिते बीठल ई न आहिनि, उन्हनि खे सोचणु खपे त भाउ असांजा करोड़नि जा घर था ॿुॾनि, हू त मज़े सां सुता पिया आहिनि, हुननि खे को मसइलो ई कोन्हे। मसइलो त असां सां आहे न सॼो, त हीअ असांजा घर ॿुॾनि था करोड़नि जा।
हुननि जा घर हिन पासे आहिनि ई कोन जो हुननि खे का तकलीफ़ थिए कंहिंजो घर किथे आहे कंहिंजो घर किथे आहे पर घटि में घटि उन्हनि खे सोचणु खपे अची ॾिसनि त सही न मौक़ाए जॻह ते अची ॾिसनि त पंहिंजो जेको त माण्हुनि सां कहिड़ा मसइला आहिनि कहिड़ा मसइला कोन्हे ही जेके रोड रस्ता तव्हांजे इलाइक़नि जा ठहनि था इंजीनियर या ठेकेदार पंहिंजी मनमानी छो कंदा आहिनि असल में छा आहे त जेको बि ठेकेदार आहे असल में जेकॾहिं एस्टिमेट में आहे इहो कमु त भाउ खोटराए तव्हां कमु करायो त पोइ खोटराए माना कमु करायो वञे अदरवाइज़ तरक़ियाती कमनि हिन खां अलावा पूरे कासमाबाद में जाम खान शोरे काशिफ़ शोरे उन्हनि कमु कराया न रुगो हीअ न पर पूरे कासमाबाद कमु थियलु आहे ईअं न आहे त जेको आहे कमु कोन थो थिए पर हीअ जेको आहे सो रोड ठहे पियो ऐं अॻियां पहिरियां खां हिननि खोटे ठाहियो वरी पोइ जेको हिननि ईअं ई खोटियुनि कोन था रोड खे ईअं ठाहिनि था छा हुअणु त ईअं खपे न रोड ठाहे त हुनखे छिलाए पोइ ठाराइबो आहे छा पूरे कासमाबाद में रोड ईअं ई ठहिया आहिनि असल में ड्रेनेज जो वॾो मसइलो आहे हिते असांजो मारवी टाउन भिटाई टाउन शहबाज टाउन समनाबाद ऐं कुझु ॿिया इलाइक़ा न असल में ड्रेनेज जो मसइलो आहे हिते तमामु घणो ड्रेनेज जो मसइलो हल केरु कंदो उहो ई ज़ारी ॻाल्हि आहे असांजा MNN साहिब आहिनि या जेके MP साहिब आहिनि या असांजो चेयरमैन साहिबु जेको उहो ड्रेनेज जो मसइलो हल करे तव्हांजा MP MNN रोडनि ते नज़र नथा अचनि तव्हांजो अॻूणो जेको चेयरमैन आहे उहो बि नज़र नथो अचे त पोइ तव्हां उन्हनि ताईं रसाई कीअं कजे असां काफ़ी दफ़ा चयो आहे चेयरमैन साहिब खे इहे शिकायतूं ॾिनियूं आहिनि पर असांजो ड्रेनेज जो मसइलो उहो जो उते पियो नथा ॿुधनि तव्हांजी नहीं बेटा बंद करो नहीं भरींदा बुध मुंहिंजी ॻाल्हि ॻाल्हाइण त ॾे भला रोड जो ठेकेदार केरु आहे मां पाण आमिर अली चांडियो अमीर चांडू साहब ही जेको तव्हांखे मिलियो आहे तव्हांखे एस्टिमेट में न आहे त तव्हां रोड खे छिले न कोन्हे एस्टिमेट में सिर्फ़ु असांखे पाउडर करे ऐं पेवर करिणो आहे हीअ 60 लाख रुपए जो कमु आहे जंहिंमें 40,000 स्क्वायर फीट असांखे पेवर ब्लॉक सिर्फ़ु इंस्टॉल करणी आहे एस्टिमेट में न आहे पर ही जेको मटीरियल इस्तेमालु करियो पिया जी मेघना क्रेडिट जो आहे लेबॉरेटरी मेरठ यूनिवर्सिटी जी पास थियल आहे उहा तव्हां आई ऑफिस हलिया वञो अब्दुल हादी एस जो अथव खुरम मुगल फारान होटल जे साम्हूं एक्सीएन अथव उनजी ऑफिस त वञूं था जांच कयो ही जेको एहतजाज थिए पियो थो छो पियो थिए हीअ एहतजाज पाड़े वारा कनि था त रोड मथे थियो आहे पर रोड ऑलरेडी वाक़ई मथे आहे असां मञूं था रोड मथे आहे पर उन्हनि खे गवर्नमेंट वारनि खे हिन में उहे शयूं फिज़िबिलिटी विझणियूं हुयूं त हितां जेका बि गार्बेज थिए उहो बि निकिरे ॿाहिरि जेको बि डिसमेंटलिंग थिए उहो ॿाहिरि निकिरे हाणे ठेकेदार खे आहे कोन घरां थोरी भरींदो चांडू साहब तव्हां चओ था त ठेकेदार वटि कोन्हे पर अखियुनि सां ॾिसो बि पिया ही करोड़नि जा घर आहिनि इहे रोड जी सतह खां हेठि थी विया आहिनि टाइम ते सर्वे थिए पई उन टाइम ते बि हिन कॉलोनी जा सभु सदर आहिनि ठीकु आहे न कमु स्टार्ट थियो आहे अॼु कम खे 15 ॾींहं हुतां खां कमु स्टार्ट थियो आहे 15 ॾींहंनि ते एहतजाज कोन थियो आहे समनाबाद वारनि बि सही चयो आहे मारिटोन वारनि बि सही चयो आहे हिते अची पहुता हूंदी चवनि था कमु ग़लति आहे तव्हां डिपार्टमेंट सां वञी मसइलो हल करायो वञे डिपार्टमेंट असांखे चवंदो असां तव्हांजी एस्टिमेट खे रिवाइज़ था कयूं तव्हांजी एस्टिमेट में हीअ शयूं विझूं था असां करण लाइ तयारु आहियूं हाणे ही कमु रुकंदो या हलंदो हीअ कमु जेसि ताईं असांखे निशान मिलियल आहे ओसि ताईं हलंदो समनाबाद जी हद आहे गुलाब होटल ते ओसि ताईं हलंदो हिननि जो एहतजाज उहो भिटाई टोन अॻिते आहे अञा असां भिटाई टोन जी तरफ़ न वधंदासीं मतिलबु अॼु न वेंदो तव्हां अॻिते न वेंदासीं असांखे अंडरपास जे हेठां कमु करिणो आहे नाज़रीन ही अमीर अली चांडियो साहब आहिनि जेके हिन कम जा ठेकेदार आहिनि हिननि पंहिंजो पाण जो ऐं पंहिंजे डिपार्टमेंट जो डिफेंस कंदे चयो आहे त मूंखे जेको एस्टिमेट मिलियो आहे उन में ई कमु कंदासीं पहिरीं हिननि रड़ियूं न कयूं हाणे अची रड़ियूं पिया कनि इन में असां जो को बि असांजो अमल दख़ल न आहे पर हाणे इन्हनि इलाइक़े वासियुनि खे सोचणु खपे पिए त ही पहिरीं असांखे रोकी न पहिरीं ॻाल्हि त सर्वे जेको थियो आहे उहो माना सर्वे कंहिं कयो आहे असांखे ख़बर ई कान्हे माना इलाइक़े वारनि खे ख़बर ई कान्हे त सर्वे थियो आहे कोई रोड घर में ख़बर त हुजे हुनखे ॿुधायूंसीं सर्वे थियो आहे त इनखे हेठि खोटाई करे उन खां पोइ ठाराइनि न हाणे हीअ त रोड ठही वियो हाणे ड्रेनेज जो मसइलो थींदो मींहं वसंदा असांजे घरनि में पाणी हूंदो हाणे असांजा वॾा मसइला थींदा मींहं में असांजे पाणी घर ॿुॾंदा असांजा जेकॾहिं चेयरमैन साहिब खे MP साहिब खे ख़बर आहे त हीअ रोड ठहिणो आहे ऐं सर्वे थिए पई त लिहाज़ा इहे शयूं असांखे ॿुधायूं आहिनि इलाइक़े वारनि खे त घटि में घटि उहे शयूं अञा हुनखे ॿुधायूं त हा घटि में घटि रोड ठहे पियो हेठि माना रोड कोन थो कटिजे त इहे इलाइक़ा असां हेठि थींदा हलिया हेठि थींदा असां पाणी ॿुॾंदासीं मींहं जे पाणी में अॻु में ई ड्रेनेज जो निज़ाम ख़राबु लॻो पियो आहे हिते त लिहाज़ा असां चेयरमैन साहिब खे बि चऊं था त महिरबानी करे इनखे रोड जेको ठहियो आहे इनखे खोटराए पोइ ठाराए वञे नाज़रीन इख़लाक कुरैशी सां ॻाल्हि ॿोल कईसीं इन खां पहिरीं असां भिटाई टाउन वेलफेयर जे सदर साहिबु ॻाल्हायोसीं इलाइक़े वासियुनि सां ॻाल्हायोसीं हिन जो इहो ई चवणु आहे त असां पंहिंजे अॻूणे चेयरमैन काशिफ़ शोरे सां ॻाल्हाईंदासीं ऐं हुनखे सॼी हक़ीक़त ॿुधाईंदासीं पर अमीर अली चांडियो साहिबु जेको आहे इहो बज़िद आहे चए थो त आऊं पंहिंजो कमु जारी रखंदुसि MNN TV News